आलमी मालियाती इदारे जे वफ़द जी पीपल्स पार्टी जे मुआशी टीम सां मुलाक़ात। पाकिस्तान IMF नए स्टैंड बाय मुआहदे ते ख़यालनि जी ॾे वठि। पीपल्स पार्टी अॻवान नवीद कमर चयो आहे त क़ौमी मफ़ाद में IMF प्रोग्राम जी हिमायत कई आहे। IMF वफ़द नून लीग वफ़द सां मुलाक़ात कंदो। IMF इख़्तियारनि मूजिबि मुलाक़ात जो मक़सदु चूंडुनि खां अॻु IMF जी नई सपोर्ट प्रोग्राम लाइ हिमायत जी ख़ातिरी हासिल करणु आहे। ईंदड़ ॾींहं में पाकिस्तान सां नए स्टैंड बाय एग्रीमेंट ते IMF जे एग्जीक्यूटिव बोर्ड में गौर कयो वेंदो। सिंध समेत सॼे मुल्क में यौम तक़दुस क़ुरान मजीद मल्हायो पियो वञे। कराची में मार्केटूं 2 कलाक एहतजाजनि बंदि रखी। स्वीडन वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। घोटकी, भिरिया रोड, मीरवा गोरचाणी ऐं चोटियारी में शटर बंदि हड़ताल। सिंध हाई कोर्ट बार जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में वकील बि सरापा एहतजाज। हैदराबाद, सखर, जैकबाबाद, कंदकोट, बदीन, मिठी ऐं उमरकोट में मुज़ाहिरा। चूहड़ जमाली, कड़ियो गंवड़, सिजावल, सेवण, ठठो, हिंगोरजा, पनो आखिल ऐं वंगड़ में रैलियूं। अॻवाननि पारां स्वीडन सां सिफ़ारती लाॻापा ख़त्म करे उन जे शयुनि जो बाइकॉट करण जो मुतालबो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान जल्द पंहिंजे पेरनि ते बीहंदो। गुज़िरियल साल मुल्क में ॿोॾि सबबि वॾे पैमाने ते नुक़सान थियो। ॿोॾि सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया। ॿोॾि खां पोइ इत्तेहादी हुकूमत हर हंधि पहुती ऐं मुतासिरनि में 70 अरब रुपया विरहाया विया। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त शाज़िया मरी गुज़िरियल BISP प्रोग्राम में महिनत कई। हलंदड़ साल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में बहितरी आई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अवामी भलाई जे मंसूबनि जो ख़्वाब ॾिठो हो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत चइनी सूबनि में अरबे रुपया विरहाया विया। चीन जे परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त CPEC पाकिस्तान जी क़ौमी तरक़ी में सघरो अदा करे रहियो आहे। सिधो सों सीड़पकारी में 25.4 बिलियन अमरीकी डॉलर जी सीड़पकारी थी आहे त CPEC मंसूबा पाकिस्तान में वधी रहिया आहिनि। परॾेही वज़ीर पारां शांगला में लैंडस्लाइडिंग सबबि ॿारनि जे फौत थियण ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मासूम ॿारनि जूं जानूं ज़ाया थियण वारी ख़बर जी जमूरी झोरे विधो आहे। हू अलमनाक साने में फौती ॿारनि जे ख़ानदाननि सां ॾुख में बराबर जा शरीक आहिनि। रेस्क्यू टीमूं फाथल माण्हुनि खे बचाइण लाइ हर मुमकिन वेला इस्तेमाल करे रही आहे। पीपल्स पार्टी सिंध जे निगरान सेटअप लाइ गौर शुरू करे छॾियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि अहम इजलास हफ़्ते अंदरि बिलावल हाउस कराची में थियण जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त निगरान वॾे वज़ीर लाइ अॻूणे VC मोहम्मद अली शेख, रिटायर्ड जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर ऐं अॻूणे चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाहसुदो मुख़्तलिफ़ नालनि ते गौर कयो पियो वञे। सिंध सरकार 154 अॻूणनि ज़िले चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे गाॾियूं वापसि करण जी हिदायत करे छॾी। सरकारी गाॾियूं वापसि न कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत। सिजावल, ठटे, टंडे मोहम्मद ख़ान ऐं उमरकोट जे मेंबर्स खे गाॾियूं वापसि करण जी हिदायत कई वई। इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील नामेमण सां कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जे वफ़द जी मुलाक़ात। रेड लाइन, BRT रिथा सां वापारियुनि खे पेश ईंदड़ मसइलनि खां आगाही। शर्जील मेमण वापारियुनि खे मसइला हल करण जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त सभिनी स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठी वापारियुनि जे मसइलनि जो हल कढण जी कोशिश कई वेंदी। सिंध सरकार कराची जे वापारियुनि जा मसइला तरजीही बुनियादुनि ते हल कंदी। के इलेक्ट्रिक पीपल्स पार्टी जे अक्सरियती इलाइक़नि खे ॼाणी वाणी टारगेट करे रही आहे। तवानाई खाते जे सूबाई वज़ीर सिंध में बिजली जी लोड शेडिंग ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त लोड शेडिंग अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। लाॻाती अदायगी कंदड़ वापेदारनि खे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी पई वञे। के इलेक्ट्रिक पंहिंजी मर्ज़ी हलाए पई जेका बर्दाश्त जोगी न आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ मलीर, थरपारकर ऐं पेरोमल समेत मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर वसकारो। गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो। मौसमियात खाते पारां कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, लाड़काणे ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु खां 9 जुलाई ताईं मींहुं वसण जी अॻकथी।
उमरकोट गर्ल्स हॉस्टल में शागिर्दियाणियुनि जूं वीडियोज़ रिकॉर्ड करे हीसाइण वारे मामले जी जांच रिपोर्ट पधरी नथी सघी। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल गर्ल्स हॉस्टल जे मालिक खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त शहरोज़ काइम खानी खे सिटी थाणे ते रखी संदसि मोबाइल फोन जी डेटा कढाई वई आहे। इल्ज़ाम हेठि आयल हॉस्टल मालिक खां डीएसपी जी अॻुवाणी में पुछा ॻाछा कई पई वञे। लखी गुलाम शाह वेझो शहर बुढाणी तकरार ॿीहर भड़की उथियो। पीउ क़तल पुट ज़ख़्मी। हथियारबंदनि गुलाम कादिर बुढाणी खे क़त्ल करे छॾियो। संदसि पुट सिद्दीक बुढाणी ज़ख़्मी। मक़तूल जो मड़ो ऐं ज़ख़्मीअ खे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मीरपुर ख़ास वेझो जवाबदारनि नींगर खे मुबैना तौर बदफेरी जो निशानो बणाए बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। ॻोठ गुलशेर शाह भरिसां झंग मां 12 वरियनि जे परसू कोली कपड़नि खां आजो लाश हथ वारसनि पारां सोटनि ते शक ज़ाहिर। पुलिस जांच शुरू करे छॾी। खिपरे में डॉक्टर खुदाबख्श गुल जे धीअ जो गोली लॻल लाश हथ 20 वरियनि जी डॉक्टर कशफ निदा जे कुझु ॾींहं में शादी रिथियल हुई। नवाबशाह में नौजवान मुबैना तौर पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। फौती जावेद अब्बासी पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी में 17 ग्रेड जो ऑफिसर हो। अखरी चौदगी वेझो अधरोट शख़्स गुर्बत ऐं बीमारी खां तंग अची आपघात करे छॾियो। ॻोठ मोहम्मद आलमशहर में 48 वरियनि जे नवाब शरफाहू खाई ज़िंदगीअ जो ॾींहुं उजायो। डीआईजी शहीद बेनज़ीराबाद सांगड़ में औरत वकील ते मुड़िस जे बदतरीन तशद्दुद जो नोटिस वरितो। कुरतुलैन जे मुड़िस अशरफ रहमान ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। मुतासिर औरत चयो आहे त वकालत करण खां रोकींदड़ संदसि मुड़िस घर जो ख़र्च नथो ॾिए ऐं खेसि तशद्दुद जो निशानो बि बणाईंदो रहे थो। पुलिस जो चवणु आहे त केस दाख़िल थी वियो आहे। जवाबदार वकील खे जल्द गिरफ़्तार करे वेंदो। गिम्स जे माहिर डॉक्टर बशीर मेमण जे पुरस्कार नमूने गुम थियल पुट जो आईजी सिंध गुलाम नबी मेमण नोटिस वरितो। अली हसन मेमण खे हथ करे वारसनि हवाले करण जी हिदायत। एसएसपी खैरपुर जी हिदायत ते एएसपी गंबट नोमान ज़फ़र डॉक्टर बशीर मेमण सां मुलाक़ात करे तफ़सील वरिता। एएसपी गंबट जो चवणु आहे त नौजवान खे ट्रेस कयो पियो वञे। केस जल्द ॻोल्हे वारसनि हवाले कयो वेंदो। ओबौड़े वेझो घोटकी फीडर में विंझंदे ॿुॾी वियल 2 भाइरनि मां हिकु जी लाश 3 कलाकनि खां पोइ हथ। 16 वरियनि जे अरसलान मलिक जो मड़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ घर पहुचण ते रोज उड़ाड़ो। मक़ामी टोबनि पारां ॿुॾी वियल अली मलिक जी ॻोल्हा जारी। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में शिया तंज़ीमुनि तरफ़ां ईद गदीर मल्हाई पई वञे। कोट जी हिमोरजा ठरी मीरवा ऐं जरवार सुधो मुख़्तलिफ़ शहरनि में रेलियूं सबीलनि जा स्टॉल पिणु लॻाया विया।